कोठड़ी में शागिर्दनि पारां इम्तिहानी फ़ीस में वाध ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। कोठड़ी में शागिर्दनि पारां इम्तिहानी फ़ीस में वाध ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। कोठड़ी जे गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल जे शागिर्दनि पारां हैदराबाद तालीमी बोर्ड 9 ऐं 10 क्लास जी इम्तिहानी फ़ीस में वाध ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। हाई स्कूल खां रैली कढी कोठड़ी प्रेस क्लब ताईं एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे शागिर्दनि तरफ़ां सख़्तु नारेबाज़ी कई वई आहे। वधीक तफ़सीलात जे लाइ असांजी लाइन ते मौजूदु आहिनि कोठड़ी मां इदरीस पवर। जी इदरीस पवर, कहिड़ा तफ़सीलात आहिनि, असांखे तफ़सीलात खां आगाह कंदा। जी अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त कोठड़ी जे गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल जे शागिर्दनि पारां हैदराबाद तालीमी बोर्ड 9 ऐं 10 क्लास जी इम्तिहानी फ़ीसुनि में वाध ख़िलाफ़ हाई स्कूल खां रैली कढी कोठड़ी प्रेस क्लब ताईं एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे सख़्तु नारेबाज़ी कई। उन मौक़े ते शागिर्दनि हसीब कलोई, सफ़दर मीराणी, सद लाशारी ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त असांजा वालिदेन पोरियत आहिनि के मज़दूरी कनि था त के रेढ़ा हलाइनि था। 2000 खां 3000 रुपया फ़ीस ॾियण जो चयो वियो आहे, जेका भरे नथा सघूं। सिंध सरकार खे घुरिजे त मिस्कीन शागिर्दनि खां फ़ीस वठण वारो फ़ैसिलो वापसी वठे। जेकॾहिं फ़ीस माफ़ न कई वई त हज़ारे नौजवान शागिर्द तालीम खां महरूम थी वेंदा। हिननि चयो त जेकॾहिं फ़ैसिलो वापसी न वरितो वियो त एहतिजाज जारी रहंदो।